आहे ऐं 7वीं क्लास में पढ़ां थो। मुंहिंजे स्टॉल ते अचण लाइ भलीकार चवां थो। साथियों, अॼु मुंहिंजो स्टॉल आहे इंसानी अर्थ का। भीड़े भीड़े ॿधु सुराइती संदरो, भीड़े भीड़े ॿधु सुराइती संदरो, केच आगाहों पंध मतां लिकन सी लॻी मरी। साथियों, जीअं त अॻूणे ज़माने वारी ज़िंदगी ॾाढी कठिन ऐं सख़्तु हूंदी हुई। इब्तिदाई दौर जा माण्हू जंगलनि में रहंदा हुआ, हिननि वटि रहण लाइ घर घाट कोन हो। साथियों, जीअं त डार्विन जी थ्योरी मूजिबि अॼु ताईं इंसानी अर्तका जा 5 मरहला गुज़री आया आहिनि। पहिरियों आहे ऑस्ट्रेलियोपैथिक्स, जंहिंजी ड्रैग 1.10 मीटर, वज़न 40 किलोग्राम सिधो हलंदा हुआ। ॿियों आहे होमो हेबिल्स, जंहिंजी ड्रैग 1.59 मीटर, वज़न 50 किलोग्राम। इब्तिदाई औज़ार शयूं वग़ैरह कता बणंदा हुआ ऐं ॻाल्हाईंदा हुआ। टियों आहे होमो इरेक्टस, जंहिंजी ड्रैग 1.60 मीटर, वज़न 60 किलोग्राम, बाह ॻोल्हे लदाऊं ऐं टोलनि में शिकार कंदा हुआ। चौथों आहे होमो नेंडरथाल, जंहिंजी ड्रैग 1.65 मीटर, वज़न 80 किलोग्राम, पहिरीं दफ़नाईंदड़ ख़ासि औज़ार कता बांधदा हुआ। पंजों आहे होमो सेपियंस, जंहिंजी ड्रैग 1.70 मीटर, वज़न 70 किलोग्राम, फन जा मिसाली हुआ। हॾनि ऐं सिंगनि मां ठहियल औज़ार कता बांधदा हुआ। पहिरियों ऑस्ट्रेलियोपैथिक्स ॾाखिणा बांदर 1 खां 5 मिलियन साल अॻु हुआ। ॿियों होमो हेबिल्स 1.6 खां 2.2 मिलियन साल अॻु हुआ। टियों होमो इरेक्टिस उभो हलंदड़ इंसान 0.4 खां 2.2 मिलियन साल अॻु हुआ। चौथों आहे होमो नेंडरथाल, अगाटो सियाणो इंसान 2 लखनि खां 3 लख साल अॻु हुआ। पंजों आहे होमो सेपियंस खां अॻु अॼोके दौर ताईं जो इंसान। अव्हांजी महिरबानी।